अगे फरमाए फीहा युफरकु कुल्लु अमरिन हकीम। पोइ न 15 शाबान जी रात मां अल्लाह से फैसला कंदुम खल्क के बख्शींदुम। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 5 माण्हू अहिड़ा त मुंहिंजी उम्मत में बदबख्त गुनाहगारन जिनके अल्लाह सही इन रात भी न बख्शींदो। सब चओ अस्तगफिरुल्लाह। 5 माण्हू बदबख्त तव। खबरदार ये बुधो त केड़ा गुनाहगारन जे असा के इहो एब असा में न होजे। तो अल्लाह तो चे मां 80,000 रिड जी खल में जेड़ा वारन एडा मोमिन बख्शींदुम। पर 5 माण्हू एड़ा गुनाहगारन जिनके मां अल्लाह इन बरकत भरी रात भी न बख्शींदो। साहबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से केड़ा माण्हू वे बदकार। मदीने जे मीर मुझे सोने साईं फरमायो नंबर पहिरों इन रात अल्लाह साईं ज़ानिय के न बख्शींदो। अच्छी दाढ़ी थी वे त सन्या जिना जो कम न तो छड़े। जिना करण वारो भी लानती आ, जिना कराइण वारो भी लानती आ। फाइल मफूल बई जहन्नमी। मेराज जी रात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खूह में दिसी आयो। हिते त पानी जा ता खूह दिठा न नबी से मेराज जी रात बाय जो खूह दिसी आयो। उन बाय जे खूह में मर्द औरतों उबता टंगिया पया हा। जहन्नम जी बाह उन्हनि के साड़े पई। जिबरील हे केड़ा माण्हून ते सही उम्मत जा उहे मर्द जेके पंहिंजे हकीकी घर वारनि के शरे ॿियनि औरतुनि सां बदकारी कंदा हा। साईं उहे बदकार औरतूं जेके हकीकी मुड़सन के शरे ॿियनि मर्दनि सां नाजायज़ तालुकात रखंदियूं। मुसलमानों जंहिं ज़मीन जे टुकड़े ते ज़िना थींदी आ न खुदा उन टुकड़े ते ज़िना जी नहूसत जे करे अल्लाह से ज़मीन में बरकत खड़ाए छॾींदो आ। मुझो मुर्शिद साईं बेर वारो रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो बयान में मुसलमानों ज़िना को परे भजी वञो। मर्द औरत सां ज़िना करे इने जी सज़ा त अल्लाह से कुरान में लिखाई आ। पर जेकॾहिं मर्द मर्द सां ज़िना करे छोकरो छोकरे सां ज़िना करे इने जो एडो वडो गुनाह वा एडी वडी सज़ा है। एडी वडी सज़ा है जो अल्लाह कुरान में तो लिखाई ना है हदीस में लिखाई ना है। एडी वडी सज़ा है। हजरत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह तो चवे ज़ानी शख्स के जेकॾहिं तव्हां 100 माड़ ते वडी बिल्डिंग ते बियारे करे उतो धिको दियोस त मणको भजी पवे त जान जा टुकड़ा टुकड़ा थी वने त भी खुदा वटि इन जी सज़ा पूरी न थींदी। अखबारात पढ़ी दिसो मानू त वहशी थी वयान जो जानवरन के भी नथा बख्शन। किथे के बदबख्त बकरी सां ज़िना कई, किथे के बदबख्त में सां ज़िना कई, किथे के ज़ालिम खोती सां ज़िना कई। ज़ालिम मानू एड़ा थी वया जो जानवरन के भी नथा छड़न के कुत्ती सां ज़िना के शख्स कई। मुसलमानों ज़िना जी नहूसत जे करे फरमायो जेके पखी आखेरे में वेठान इनन जी भी खुदा रोजी बंद करे छड़ींदो आ। ओ कावड़ में अल्लाह सही पखिन जी रोजी भी बंद कंदो आ। पो पखी हुआ जाए छड़े पिटींदान बदुआ कंदान मौला जै ज़िना कई जै ज़िना जो कम करायो रब इनन के तबाह कजाए जो इनन जे करे असा पांजो भी आस्थानो छड़े था वणो वनी बे के मुल्क में वणो ता असा जी रोजी बंद थी वई। पर जे करे 15 शाबान जी रात सच्ची दिल से तौबा करे रब के अखिन जी ज़िना के कनन जी ज़िना कई के पैरन जी ज़िना कई मौला जे करे 15 शाबान जी रात असा जा एब ढकिया थी असा रोई करे तो को माफी वठो अल्लाह पो बख्शींदे कन न बख्शींदे। अचो अचो इन महफिल में कुरान को पुछूं था कुरान तू बुधा अल्लाह बख्शींदो कन न। अल्लाह से कुरान में 19 सिपारे में जवाब दिनो फरमाए व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना व इज़ा खातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा वल्लज़ीना इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू व लम यक़तरू
वकान बैन ज़ालिक क़वामा तवज्जो मारे कर कुरान बुधो अल्लाह जो वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आखर वला यक़्तुलून अन्नफ्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़ वला यज़नून। रब तो फरमाए जे करे तौबा कयई वरी बीर ज़िना न कजाए मां गफूर रहीम आया मां बख्शे छॾींदो मां पर मूंसां वाइदो कर त बीर न कजाए। एड़े करीम रब खां सवा ॿियो कहिड़ो रब थींदो जेको चवे थो फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात। तू गुनाह कयो वा ज़िना कई थी चोरी कई थी जुआ खेॾी थी व्याज खाधो थी हाणे सच्ची दिल सां 15 शाबान जी रात थी अचई मुशरिक बख्श मग़फ़िरत वठ मां अल्लाह जे दर ते रो अखियुनि मां नीर वाए मां बख्शे त छॾींदो समय पर जेको टाइम गुनाह में लॻाई न इहो गुनाह वारो टाइम बि वरी नेकीअ में बदिलाए लिखाए छॾींदो। आहे को अहिड़ो करीम रब खां सवा ॿियो को जेको अहिड़ो कुर्ब करे जो असांजा गुनाह वारा टाइम वरी नेकियुनि में लिखाए। तंहिंजे करे मां अॼु सैयद तोखे हथ ॿधी न्यापो ॾियण आयो आहियां बाबा ज़िना खां तौबा कजां न त ख़ुदा न बख़्शींदई इन रात। मुश्का शरीफ में हदीस आहे मुंहिंजे साईं फरमायो चोर चोरी कंदो आहे ज़ानी ज़िना कंदो आहे ईमान निकिरी वेंदो आहे। हे मथे छा लॻल आहे शामियानो कनात असांजे मथां आहे जॾहिं ज़ानी ज़िना कंदो आहे न त कलमो ईमान इहो निकिरी मथां बीह रहंदो। पोइ जे चोर चोरी कंदे पुलिस वारो गोली हंस मरी वियो चोर त इहो बेईमान थी मरी वियो क़यामत ॾींहुं उथंदो ईमान न हूंदसि। पोइ जे ज़ानी ज़िना कंदे बुरो कमु कनि पिया हिते इज़राइल साहु कढियो तौबा जी तौफ़ीक़ न मिली त इहो महशर जे मैदान में उथंदो त बेईमान थी उथंदो छो त इन महिल ईमान निकिरी वेंदो वरी ज़िना खां फारिग़ थींदो वरी ईमान मोटी ईंदो। तंहिंजे करे इन बुरे कम खां सफ़ा तौबा कयो। अल्लाह जे रसूल करीम फरमायो जेकॾहिं तव्हांखे शहवत ते कंट्रोल नथो थिए अल्लाह कुरान में फरमायो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। पोइ ज़रूर आहे छा तव्हां हिकु शादीअ ते गुज़ारो कयो न ॿ कयो टे कयो चार कयो घर वारनि सां मोहबत कयो घरवारीअ सां मोहबत करे हिकिड़ो माण्हू राति जो नफ़ल पढ़े ॿियो माण्हू घरवारीअ जो हक़ अदा करे। नबी से फरमायो जे घरवारी जो हक़ अदा कयो इन जो सवाब मथे आहे। घरवारनि सां प्यार कयो ॿ शादियूं कयो टे कयो पर बुराईअ जे वेझा न वञो भला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फाहिशा वसाअ सबीला। ज़िना जो कम त पंहिंजी जाइ ते पर रब कुरान में चए थो ज़िना जे वेझो ई न वञो इहो वॾी बेहयाई अथव। फरमायो लानतुल्लाह अन्नाज़िर वल मंज़ूर जेका औरत हार सिंगार करे पंहिंजो हुस्न जमाल ग़ैर मर्दन खे ॾेखारे इन औरत ते अल्लाह जी लानत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेहया औरत ॿियनि जे लाइ सिंगार कंदी आहे हयादार औरत पंहिंजे मुड़ुस जे लाइ सिंगार कंदी आहे। हयादार औरत क़यामत जे ॾींहुं बेहया औरत खां 500 साल अॻे जन्नत में वेंदी। अल्लाह साईं वटि जॾहिं ताराज़ी लॻंदी अल्लाह वटि जॾहिं हिसाब किताब थींदो ओ यारनि ते पंहिंजो पैसो लुटाइण वारा ओ आशिकनि माशूकनि ते पंहिंजो माल लुटाइण वारा अंधे इश्क में तबाही वारे इश्क में पाण खे गुमराह करण वारा बुद्धिशल तोखे पंहिंजो पैसो खपाइणो आहे त पंहिंजी घरवारीअ ते पंहिंजे पीउ माउ ते पंहिंजे बचनि ॿारनि ते ख़र्चु ॾियणो थी। असांखे खोड़ मैसेज अचनि था मोबाइल ते असांजे माण्हू चिठियूं था लिखनि वाइज़नि में त साईं इन मौज़ूअ ते बि त ॻाल्हायो। अॼु माण्हू वॾा बेग़ैरत बणिजी विया आहिनि जो पंहिंजी घरवारियुनि खे हक़ बि नथा ॾियनि घरवारियुनि खे ख़र्च बि नथा ॾियनि घरवारियूं पिनंदियूं वतनि बाक़ी सॼो पैसो पंहिंजी पघार जो नौकरीअ जो आशिकनि ते लुटाईंदा माशूकनि ते लुटाईंदा ग़लति कम ते विञाईंदा। ॿुधी छॾियो मुस्लमानो क़यामत जो ॾींहुं थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं ताराज़ी तुरंदी अमलनि जी सॼे पासे में नेकियूं पवंदियूं खॿे पासे में गुनाह पवंदा। पोइ फरमाए जेकॾहिं कंहिंजा गुनाह वधी विया परेशान थींदो ॼाण जहन्नम जो फ़ैसिलो थियो पर अल्लाह साईं फरमाईंदो मलाइको बीहो बीहो मुंहिंजे हिन बाने लि अहलिही व मालिही सदक़तुन मुंहिंजे हिन बाने पंहिंजी हयातीअ में पंहिंजे पैसे मां पंहिंजे पीउ माउ खे कपिड़ा वठी ॾिना पंहिंजी नियाणियुनि खे कपिड़ा वठी ॾिना घरवारीअ खे ऊन्हारे में सियारे में नवां कपिड़ा वठी ॾिनई
पंहिंजे पीउ माउ खे बचनि ॿारनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं भाॼियूं ताम वठी ॾींदो हो, शहर वेंदो हो, फ्रूट वठी ईंदो हो, ताम वठी ईंदो हो, असें सामान सौदो वठी ईंदो, बोतलां वठी ईंदो, खाधे पीते जूं शयूं वठी ईंदो। मुंहिंजे हिन बहाने शादीअ खां पोइ बि पीउ माउ खे ख़र्चु ॾिनो, पंहिंजी ससु खे बि ॾिनई, सोरे खे बि ॾिनई, न्याणियुनि खे ॾिनई, बच्चनि खे ॾिनई, अबे अम्मा खे बि ॾिनई। हे सखी पुटु हुयो। हाणे इन जो सॼो ख़र्चु पंहिंजे माल अलाह, हिन जेको बि ख़र्चु कयो मां अलाह साईं वटि इहो सदको आहे, खणी चो त मां अलाह साईं ताराज़ीअ में तोरींदोमांसि। फरमाईंदा पोइ उहो माल जॾहिं तुरंदो पोइ गुनाह हल्का थी वेंदा, सवाब घणा थींदा। रब चवंदो वञ बाना जन्नत ॾेई छॾी। तंहिंजे करे माण्हू पंहिंजे बचनि ॿारनि खे ख़र्चु ॾे, अजायो पैसे खे हुत हुत ग़लति कम में न वञाए। 15 शाबान जी रात अचेव थी, ज़िना को पाण खे बचायो, सची तौबा कयो, ख़ुदा बख़्शे छॾींदव। क़ील या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साहबा अर्ज़ कयो साईं 4 ॿिया बि आहिनि बदबख्त, उहे कहिड़ा आहिनि जिन खे ख़ुदा न बख़्शींदो? मुंहिंजे साईं फरमायो ॿिए नंबर ते जंहिंजी दिलि में हसद वा, साड़ वा, इन खे बि अल्लाह न बख़्शींदो। हसद बि वधी वियो आहे, साड़ बि वधी वियो आहे, को कंहिंजे अच्छे कपिड़े खे सहे कोन थो। अए मौलवी त ॾिस कलो कोरी पने आकिल में साइकिल ते घुमंदो, हाणे वरी कार ते घुमे। तूं छो थो सड़े? अलाह कंहिंखे कार ॾिनी आहे, कंहिंखे अच्छो लटो ॾिनो अथई, अलाह दीन जे करे कंहिंखे इज़त ॾे थो, तूं सड़ न, तूं रीस कर। शरीयत में साड़ जायज़ न आहे, शरीयत में छा जायज़ आहे? रीस जायज़ आहे। माना ईअं चओ अलाह हिनखे कार ॾिनी थी, हिनखे काटन जो वॻो ॾिनो थी, हिनखे ज़मीन ॾिनी थी, बच्चा ॿार ॾिनासीं, ट्रैक्टर ॾिनो अथसीं, अलाह तुंहिंजा खज़ाना भलल आहिनि न, वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्द, रब हिनखे ॾिनो थी मूंखे बि ॾे न। शरीयत में साड़ जायज़ न आहे। सणे छो तो त मुंहिंजे सोट खे ख़ुदा गंज ॾिनो, मूंखे न ॾिनई, अलाह तुंहिंजे घुर माखो मां तोखे बि ॾींदुसि। इन्नल हसद ला याकुलुल हसनात औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे साईं फरमायो जेको कंहिंसां साड़ कंदो आहे, इन जूं नेकियूं ईअं ख़तम थी वेंदियूं आहिनि जीअं सुकल काठिन खे बाहि लॻंदी। हिकिड़े अल्लाह वारे शैतान खे ख्वाब में ॾिठो, जागो था न, शैतान खे ख्वाब में ॾिठई त शैतान जे मथे ते भरी बदल आहे। चए हिन भरीअ में छा थी? चए हिन भरीअ में हिकिड़ो माल वा, ॿियो हसद वा, साड़। चए शैतान काॾे थो खणी वञे? चए माल खणी थो वञा, वॾे रंधे दर ते लाहींदुसि। शैतान साड़ काॾे थो खणी वञे? चए नेकनि जे दरवाज़े ते, मौलवियुनि जे दरनि ते लाहींदुसि। छो? जे मुला नेकियूं कंदा घणियूं, नमाज़ां पढ़ंदा, ज़िक्र कंदा, तिलावतूं कंदा, तहज्जुद पढ़दा, अछियूं ॾाढ़ियूं हूंदनि, मुंहं में नूर टिमंदनि, पोइ मां शैतान इन्हनि मौलवियुनि सां विड़ी त नथो सघां। इन मौलवियुनि जी कयल कमाईअ खे मां शैतान कीअं साड़ियां? पोइ मौलवियुनि जी दिलि में हिक ॿिए सां हसद ॾींदोमान, साड़ ॾींदोमान, पोइ हिक ॿिए सां साड़ कंदा, पोइ क़यामत ॾींहुं क़ब्र में उथंदा त इन्हनि खे नेकियूं कोन हूंदियूं, पोइ पया जहन्नम में किरंदा। इन करे हज़रत साईं बेर शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, पुट मौलवीअ खे खाइण वारो शैतान बि मौलवी हूंदो आहे, हाफ़िज़ खे खाइण वारो शैतान बि हाफ़िज़ हूंदो आहे। ओड़ी शिकिल करे ईंदो आहे। साईं मुंहिंजी ॻाल्हि जी तस्दीक करे थो। अल्लाह अकबर। अल्लाह शैतान जे मकर खां बचाए। वॾो हरामी आहे शैतान। असांजे वालिद साहिब चवे त हिकिड़ो शख़्स आयो साईं बेर वारनि ॾे, चइसि मां राति जो तहज्जुद में एॾो रोईंदो आहियां, एॾो रोईंदो आहियां, मुंहिंजा घोड़ा नथा बीहनि। साईं जन हुनजो हथ ॾिठो, हथ ॾिसी उथीड़े बेग़ैर शैतान तो रवाए। शख़्स परेशान थी वियो, साईं गार ॾिनो दरकार उथी, इहो शैतान तो तोखे रवाए, तूं सचो न रोईंदो आहे। चइसि कीअं भला? साईं चइसि कमु कहिड़ो कंदो आहे? चइसि नौजवान छोकिरियुनि खे क़ुर पढ़ाईंदो आहे अस्पताल। हाँ चए जॾहिं छोकिरियुनि खे क़ुर पढ़ाईंदो आहे, पोइ बची हाली थींदी थी, हा ते थींदी आहे, पोइ इहो पक सां इहो हरामी शैतान तो रवाए। हकीम हो न साईं बेर वारो, अल्लाह वारो न। कमु कहिड़ो कंदो आहे? अस्पताल में छोकिरियुनि खे क़ुर पढ़ाईंदो आहे, ते छोकिरियुनि खे जो क़ुर पढ़ाईंदो आहे, सुथण ख़राब थींदी थी, हा ते सुथण ख़राब थींदी आहे, पोइ पक सां इहो ग़लति कमु थो करे। उथी शैतान तो तोखे रवाए।
पर्दे में औरतुन के कुरान पढ़ावा कने नौजवान छोकरन के नर्सन के वही कुरान तो पढ़ावा रात जो वरी शैतान तो के रोवाई तो वडो कम तो करे अल्लाह वारा जे के न मरीज जी नफ्स के सुनाणी पो तौबा के जैसे ठीक आ बीर मां नर्सन के कुरान न पढ़ाई छो तो मुझी सुथण खराब थी माना जिना दे दी ना उथी तौबा के जैसे मां बीर कुरान नर्सन के न पढ़ाईंदम तो पर्दे में पढ़ाईंदम औरत जो मुंह न ॾिसण तेंजे करे मुसलमानो शैतान वडो हरामी तव शैतान मकर करे असा के खारे छॾींदो आ 15 शाबान जी रात थी अचेव हसद जी बीमारी पंहिंजे अंदर मो कढी छॾियो साड़ जी बीमारी पंहिंजे अंदर मो कढो न त क़यामत जे ॾींहुं अल्लाह से साड़ींदड़ शख्स खे न बख़्शींदो 15 शाबान जी रात रब न बख़्शींदो साड़ एडो वधी वियो आहे हिकिड़े इलाइक़े में हिकिड़े शख्स पंहिंजे भाउ खे 5 जरेबनि जी ज़मीन जे करे असां लाश उनखे उनजे लाश खे 7 टुकड़ा करे बोरीअ में बंदि करे कमंद जे फसल में उछले एडो साड़ मिल्कत ते जड़ो भा भा सां विड़े थो अगे दौर में असांजो हाजी अलहाज इमदादुल्लाह फलपोटो मौलू चवंदो हो सच चवंदो हो किथे नागे रहियो मज़ो ऐं कुर्ब को कोई कंहिंखे चङो हिते समझे नथो नाहे रहियो अॼुकल्ह शर्म हया दुश्मन थियो अॼु भाउ जो भाउ हिते तव्हांजे इलाइक़े में सैयदनि जो पाण में झड़ो थियो ज़मीन ते तो झेड़ा लगा प्यान अल्लाह अकबर कबीरा कई खून थी विया कई कुंदर कुसजी विया शैतान वडो हरामी आ रुगो आंगुर इस्तेमाल कंदो आ पो झेड़ा थी वेंदा हसद जी बीमारी खत्म कर त अल्लाह से तो के बख्शे छॾींदो बाक़ी घणा माण्हू बचा मुझे वायदे जे खत्म थियण में भी बाक़ी 15 मिनट बचान कलाक थी वियो हमारे तवज्जो क्यों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल फरमायो टियों माण्हू बदबख्त जेके अल्लाह से 15 शाबान जी रात न बख्शींदो यो मुशरिक वा शिरक तो करे माना अल्लाह जो दर शरे बियन जे आडो हथ तो बदे अल्लाह से फरमायो मुजा बाना तो ही दवारो थी असा तवा माओ जे पेट मु जाऊं अल्लाह से असा जे जिस्म में तो ही रखिया माता को पुछा तो अल्लाह से ता असा के अखियों घणियों ॾिनियूं ॾाढा ॻाल्हायो जिन खे अल्लाह अखियूं ॾिनियूं वो ॻाल्हाए न घणियूं ॾिनियूं अथई अल्लाह से ता असा के कन घणा ॾिना हथ पेर गोडा कुल्ला दंद दंद भी दंद 32 आंगरियूं टोटल 20 और अल्लाह से ता असा के मथा घणा ॾिना नक एक दिल छो करी अल्लाह से को पुछो तो सही हो ना रब अखियों ब ॾिनई अखियों ब कन ब हथ ब पैर ब गुलाबी ब दंद 32 आंगरियूं 20 रब मथो छो हिकु ॾिनई नक छो हिकु ॾिनई दिल छो हिकु ॾिनई अल्लाह पाण ई जवाब ॾिनो त कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह के गैरत आई त मुंहिंजा बाना तू सजदो कंदो आ जमीन ते सजदो कंदो आ त तुझो सजदो मां अकेले खालिक के आ न त पोइ मां रब भी हिकु आ त तोखे दिल भी हिकु ॾिनी त जाए भी मां रब हिकु खे ॾी जाए तोखे नक हिकु ॾिनो त मां रब भी हिकु आ त सजदो भी हिकु जे दर ते कजाए असांजो शिकारपुर जो मौलाना साईं अब्दुल मेखो साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह कब्र ते रहमत करे मूंखे चवंदो साईं शाह साहब सही थो चवे जेको हुन दर ते सजदो करे न इहो बेनको आहे हिनखे नक ई कोन्हे असां मुवहिदन जो नक भी हिकु आहे त हथ मथे करे नारो हणी चओ त असांजो रब भी हिकु आहे माशाअल्लाह बस तवज्जो कयो साईं मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब पोतान बाक़ी मुंहिंजा 10 मिनट बचान मुसलमानो असांजो नक भी हिकु आहे त असांजो रब भी हिकु आहे अल्लाह अकबर साईं मौलाना अब्दुल मजीद नदीम शाह रहमतुल्लाह अलैह असांजे अशी दाढ़ीअ वारनि बुजुर्गनि ॾिठो हूंदो वॾो आलिम उलमा देवबंद जो हाँ साईं वॾो बैन अक़वामी मुबल्लिग हो मां हुनजी तक़रीर ॿुधी साईं अजीब ॻाल्हि कई चए त अल्लाह साईं खे गैरत आई जो रब साईं असांखे पुट गंज ॾिना न्याणियूं गंज ॾिनई अल्लाह साईं असांखे पोटा भी गंज ॾिनई ॾोटा भी गंज ॾिनई मासियूं भी गंज ॾिनई घरवारियूं भी गंज ॾिनई मामा चाचा मासात अल्लाह गंज ॾिना मारोट पर रब खे गैरत आई जो असांखे पीउ हिकु ॾिनई
अल्लाह चो तो मुखे गैरत आई मुसलमान मां तोखे पीउ हिकु ॾिनो बाक़ी हया कर तोखे मां ॾींहं राति खारायां थो तोखे गैरत छो नथी अचे तूं हुत हुत सैदा छो थो करे तुंहिंजो रब बि त हिकु आहे न हलाली मुसलमान तोखे जो को चवे ताड़े तोखे 3 पीअर थी ता बरोचन के त गैरत एडी दी सीधी गोली हणदोस बेगैरत ता मुजी मां के गारियूं तो रे असा जामो टबरोच सब गैरत वारा हूं असा के पीउ हिकु आड़े असा जी अम्मा भी हिकु बेगैरत वो मानू जेके 3 पीअर हुजन असा जो पीउ हिकु अल्लाह तो चे मुवहिदो ता जी गैरत के मां रब भी सलाम तो कया छो त तवा अबो भी हिकु मञींदा हो तवा नक भी हिकु मञींदा हो त ता रब भी हिकु मञींदा तंहिंजे करे 15 शबान जी रात थी अचई तो ही दवारो थी वनो शिरक जे करे थी शिरक असगर थी या अकबर थी नंढो थी वडो थी तौबा कर न त क़यामत जेडी ओ 15 शबान जी रात नफल पढ़ंदे पर खुदा कबूल न कंदे जे मुशरिक होंदे असा पंहिंजे मुरीदन के चवंदा सैयदन सां मिलो भी सीनो सीने सां मिलायो हथ हथ में मिलायो पर कंहिंजे पेर ते चुमी न वठो हेठ झुको न असांजा मुर्शिद असांजा सब अहल बेत सैयद पंहिंजे मुरीदन के चवंदा आहिनि पेशानीअ खां चुमी वठो हथ खां चुमी वठो सीनो सीने सां मिलायो इज्जत सभिनी मुर्शिदन अल्लाह वारनि जी कयो पर घुरो अकेले अल्लाह झुको हिकिड़े अल्लाह जे दरवाज़े ते घणा माण्हू थिया 3 जिनके अल्लाह 15 शबान जी रात न बख्शींदो केड़ा केड़ा बुधाया हिकु मुशरिक ॿियो ज़ानी टियों हासिद बाक़ी 2 माण्हू बचा चौथे नंबर ते मुंहिंजे साईं फरमायो 15 शबान जी रात अल्लाह साईं 15 शबान जी रात शराबीअ के भी न बख्शींदो शराब भी आम थी वियो असांजे मुल्क में ईअं तो हले शराब जियां दुकाननि ते नसवार ऐं नास असा व्याजे टंडो हलया टंडो आदम लस बेलो खुशदार करख बलोचिस्तान माने हफ्ते में वियो से वाइज करण उन्हें पासे रोई करे चवन वाती शराब आम थी वा दुकानन ते इए तो मिले जी पाकोला बोतल थी मिले पेप्सी बोतल थी मिले लारकाने में एकड़े जवान शराब पीतो 25 लखन जी गाड़ी ठका थी ट्रक में आस शराब में अंधो दिमाग खराब पाण भी मरी वियो 5 लखन जी जीअला कार भी तबाह शराब में एडो नुकसान है एकड़े हमरा शराब भी नशे में चरियो थियो पागल थियो ज़ाल के तलाक दे वे रहियो पो वरी मौलवी ने आयो त हाने माई बचायो हाने औंठो बचंदई 3 तलाक दे वचे हाने मुके को हीलो कढी दे हाने कानो बचदी हराम थी वे ते मां चे नशे में दिनी आ चे तलाक लफ्ज एड़ो आ भोग में दे खिल में दे नशे में शराब जो एडो नुकसान आ जो मानू भेण मां के गारियूं दींदो आ रते देरे में जलसे ते व्यासे इलाके में खबर पई त शादी ही रात जो शराब पीतो नौजवानन अची जो फायरिंग कयो एकड़े शराबीअ को बंदूक मथे हलाने जे बजाय जानिन में हली वई खबर न पई 8 खून थी व्या सुबह सा शादी में जनाजा पे केडो नुकसान आ शराब जो अल्लाह से फरमायो हे शराब न पी आई न फीहा तुसम्मा सलसबीला अच तमा अल्लाह तो के जन्नत जो मिठो शराब प्यारींदो साए असा के उम्मीद आ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में जुम्मा बाजार लगंदी सुभान अल्लाह जन्नत में जुम्मा बाजार लगंदी जुम्मे जो दी होंदो जन्नती उते जन्नत में वेठा होंदा हदीस में अचे तो पेरों पेरों जन्नत में अल्लाह जुम्मे जे दी जने दीदार कराइंदो मोमिनन के अल्लाह से जेका भाजी खाराइंदो उहा भी मशीह जी भाजी होंदी मां दुआ तो क्या रब जेके जलसे ते आयान असा जे भाऊ बशीर अहमद जी दावत ते फरमान अली जी दावत ते जुमला जमात जी दावत ते अल्लाह असा सबनी के जन्नत में पांजे शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि सा गड मशी खाराइंदा आमीन चो आमीन तो दुआ लगे अल्लाह से 100 पर्दन में बंद होंदो अल्लाह से नूरानी पर्दन में बंद होंदो रब जी कुर्सी सब को मथे होंदी फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह को थोरो हेठ सजे पासे को मां मुहम्मदुर रसूलुल्लाह जी कुर्सी होंदी वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को हेठ उलाइकल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन नबियन जो कुर्सी होंदियो वरी नबियन को हेठ वसिद्दीकीन सिद्दीकन जो कुर्सी होंदियो वशुहदा पो शहीदन जो कुर्सी होंदियो वसालिहीन पो सालिहन जो कुर्सी होंदियो पो आलिमन जो कुर्सी होंदियो हाफिजन जो नेकन जो मदरसा पढ़ाइण वारा मदरसन के चंदो देण वारा
ये कच्चे वारो ताजी कणक लैंदी आ पन्ने आकिल जे मदरसन में ॾींदा हो घोटकी जे सफ़ीरन के ॾींदा हो सिंध बलोचिस्तान जे तालिबन आलिमन के मदरसन जे लाइ तव्हां चंदो ॾींदा हो न इन ख़ैर जे सदके अल्लाह कंदो तव्हांखे भी जन्नत में कुर्सी मिलंदी पोते सब वेठा होंदा अल्लाह जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दो फरमाए सब जन्नती वेठा होंदा रुगो आऊं बीठो हूंदुसि सबई चौंदा अल्लाह दीदार कराए न अल्लाह दीदार कराए न अल्लाह से फरमाइंदो माता सबनी के ॾिसां तो नूरानी पर्दन में माता सबनी के ॾिसां तो पर मां कीअं दीदार करायां मुंहिंजो सोणो महबूब जंहिंजो नालो मां पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो आहे उहो मोहम्मद रसूलुल्लाह जो बीठो आहे सुभान अल्लाह जंहिंजो इंतजार हुआ शख्सियत जी अची सुभान अल्लाह बुधो मुसलमानो कुरान जा आशिको दीन जा परवानो मदीने जे मीर मुझे सोने साईं फरमायो कायनात जे सरदार फरमायो पो अल्लाह चंदो सजी दुनिया मुखे राजी कंदी आ अज ही महर साहिबान जलसो केवा केडो खर्च कियो तो खैरात कई दो इनन जो मकसद शाहे के राजी करणा आया तवा शाम थी वई आ 4 थी विया न जलसे ते वेठा हो सुबह को वडी कच्चे में आया हो ता के राजी करणा आया हो असा भी खानपुर को सफर करे अल्लाह के राजी करण जे लाइ ताके कुरान बुधाइण आया हूं सही मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब भी रब साईं के राजी करण जे लाइ कुरान बुधाइण आयो आ यकीन कयो अचो इन जलसे में हाणे अल्लाह को पुछूं था अल्लाह सजी दुनिया तोखे राजी कंदी आ पर रब तू भी त बुधाए तू के राजी कंदो आ पुछूं अल्लाह साईं ए मुझा अल्लाह इन जलसे में बुधाए मुझा रब तू के राजी कंदो आ अल्लाह से जवाब कुरान में दिनो आ फरमाए वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा सजी दुनिया मुखे राजी कंदी आ पर मां रब वरी मिठे पाक मोहम्मद रसूलुल्लाह के राजी साइनल फरमा मां उते चंदम मौला पो दीदार कराई जाए जैसी ते मुझा गुनाहगार उम्मती न अचन पो मुजी दुआ सा मो रब जी तारीफ कंदम मुजी शफा सा गुनाहगार भी जहन्नम निकरी उनन के भी कुर्सियों मिलंदियों फरमा पो अल्लाह से पंजो दीदार कराइंदो जने हुजूर साईं या हदीस पढ़ी त एकड़ो साहबी तो जे साईं उते खलक घणी हुंदी विड़ी पौंदा से किया अल्लाह दिसंदा से साईं सवाल को नबी जी उम्मत हुंदी अल्लाह हिकवा दिसण वारा अरबे खरबे किए रब दिसंदा से हुजूर साईं फरमायो घबरायो न तवा मुझे रब जो इए दीदार कंदो जे रात जो पांजे घर में चोडीअ जे चंद्र जो दीदार कंदो ता चोडीअ जो चंद्र दिसण जे लाइ कच्चे वारा सांगी शहर ईंदा हर को पांजे घर में हर को पांजे कोठे ते दिसंदो आ मां दुआ तो क्या अल्लाह हिते आलिमन जो इनन के दीदार करायो थी सुभाणे जन्नत में गडु अल्लाह पांजो दीदार नसीब कराइंदा है जमात आखिरी गाल मुझी नंबर 5 साहबा जो से केड़ो मानू जेके 15 शबान जी रात अल्लाह न बख्शींदो मुझे साईं फरमायो 5 नंबर ते जेको पी मां जो ना फरमान एकड़ी जाते एकड़े शख्स पांजी जाल जे चवण ते पांजी मां के लठियूं हणी घरों मां बदवा केस खुदा उन के जंगन में कैंसर जी बीमारी दे छड़ी मां जी बदवा को बचो मां जी पिट बई जान तबाह मौलाना अब्दुल अमीर लुंड साहब चंदो मुझी अंबड़ कुराड़ी थी वही साईं शाह साहब मां जने वायद ते वेंदो त अंबड़ के 500 रुपया खर्ची दई अंबड़ को पुठी ठपाए पो जलसे ते वेंदो जे डी ते लुंड साहब चबो मां अंबड़ को पुठी न ठपाइंदो दुआ न घुराइंदो त मुझी रस्ते में गाड़ी खराब थी या रोड बंद थी वेंदो हड़ताल थी अंबड़ जीअरी थी त पो खुदा जो कसम तू सजे शहर में घुम अंबड़ जी दुआ तो अल्लाह अकबर बेरोजगारो सुबह जो जेकने रोज़ीअ जे लाइ वञे न 50-100 रुपया अंबड़ के खर्ची ॾेई पुठी ठपाए वञो शाम जो मोटी ईंदे खीसा पैसनि सां भरंदो माँ पी के नाराज कंदे मरण मल कलमो नसीब न थींदई पर जे दीन जे मामले में अबो चवई न वाह भी छो थियो अबो चवई न मुशरिक कुछ सुन्नी मजहब में छो वियो जमियत उलमा इस्लाम में छो वियो अबो चवई न हलो कब्र ते सजदो कर त पो एड़े हाल में पी मां के भी छड़े जाए पो नबी साईं सां वधीक प्यार कजाए तो दीन जे मामले में वरी नबी साईं अबे अम्मा को भी मथे तेजे करे मुझे वायदे जो खुलासो इहो ही थवा अल्लाह अकबर मुसलमानों या बरकत वारी रात अचेव थी सच्ची दिल से तौबा कजो इल्ला मन ताब जे तौबा कई हथ मथे करे जो अस्तगफिरुल्लाह
व आमन वरी कलमो भी पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह व अमिल अमलन सालिहा अमल नेक कयो इंशाअल्लाह रब रहीम तू असांजा गुनाह घटिन अल्लाह जी रहमत वडी आ इन रहमत रब्बी वसियत करीब चे तो उलाइक युबद्दिलुल्लाह सय्यातिम हसनात अखिन मो नीर वहाए अरे दुनिया जो को वडेरो नाराज थींदो आ मौलविन के मेड़ में वठी वेंदो आ अरे सैयदन के न्याणिन के कुरान खणी मेड़ में वठी वेंदो आ रब तो चे मां आकमुल हाकिमीन नाराज थिया माडे मेड़ भी न खणी आ रगो अखिन मो गोड़ा वहाए मां बख्शे छडींदो जिंदगी रगी वरी ता सा मुलाकात वमा अलैना इल्लल बलाग।